बीमोला रात भाड़े न तो भगो काढे वञे तो जबल भाड़े ने वांगुर भजी नथो वञा तो सा बि मुकाबलो कंदो जबल वरी खिले छाजे लाए तो काढे तो वञे भाड़िया हाणे ते खबर पवंदो त मीर ऐं मलार ऐं जबल सां फिटाइण तोखे महांगो पड़ी वेंदो भोला दादा घणा ॾींहं मन मस्ती कया हुया हाणे ज़मीननि ते को बि ज़ाहिर थियो न ज़िंदा न पवंदो अॻिते कर मीर हलणे थी जंग छेड़े घणा घर फिटाया हुसैन मीर ते पाण मौजूद न आयो लमके पक्का त मीर जो चाल आ मीर या जेका भी बाहर आए न मौलादा जे कंड होया हुए सजा हुसैन उसे फिर जाती हल अचू अच तो मता मौलादा के अगवा करे हल लगी ना हल हुसैन जी अदा मौलादा त हिते अचे पियो हाणे हिन तरफ़ ज़ाहिर त कोन्हे लॻे ईअं थो त हिनखे मीर वारा नगवा कयो आहे हुसैन जेकॾहिं मीर वारा मुंहिंजे मौलादा खे हथ लाथो अथनि पोइ मीर वारनि जो ख़ैर न आहे अॻे बि मूंखे कुटियो अथनि हाणे मुंहिंजो अदा खे हथ लायो अथनि मीर जीदा मूंखे हाणे लॻे थो त मूंखे हाणे मिठल खान खे घुराइणो पवंदो इनखे ई घुराईंदासीं मिठल खान के घुराए करे मीर खान लेटाई तो मां पंहिंजे भाउ वठी ईंदोमांसि अचो हल हल मौला दादा हाणे ॾिठई मीर सां फिटाइण जो अंजाम कीअं हिते ॿधियो पियो आहे जानवरनि वांगुरु मीर ज़मीनी असांजा आहिनि जहिड़ो बि तव्हां था कयो ज़बान खे लगाम ॾे बस जबल तव्हां इहो सुठो नथा कयो मूंखे अॻवा करे बस करण न जबल मता बाद में पछताइणो पए हिन खां असां अञा घणो हिसाब किताब वठंदासीं मीर छॾे धन खे अॼु कया हिते पूरो न जबल न हिन खां असां हिसाब किताब वठंदासीं
तो जे था कम पछताई दो तवा असांजा ज़मीन तवा कब्जा कयो ऐं जेकरे उन दी असांजे हथन में हथियार हुजन हा त तव्हां खे असां उन टे में ख़तम कयो आहे छाजे कान असां एतिरो सब्र कयोसीं ऐं उन सब्र जो फल असांखे हाणे मिलंदो छो हाणे जबल असां ज़मीन वापसि करे पोइ ही गिदड़ उन्हनि खे उन्हनि जे हवालो कंदासीं हवाले न जो लाश उन्हनि जे हवाले कंदासीं जबल ही भॼी काॾे वेंदो हिते ई आहे पहिरियों ज़मीन वठंदा हिननि खां पोइ हिनखे मारींदा वेंदो काॾे जबल तूं मानी खणी आ ठीक आहे दामा मानी ठीक आहे तूं मुला दादा दियाल वाल जीअं त पिटाइण अहिड़ो असर तुंहिंजो थींदो थिए जेकर शींहं त पिटाए दे तुंहिंजो असर अहिड़ो थींदो अञा तूंखे त अञा त मुंहिंजा हथ न लॻाए मां जॾहिं तूं आज़ाद थियुमि न तोखे सॼो कुझु ख़बर पइजी वेंदो मौला दादा मीर खान खे मौला न मारे बाक़ी तूं जहिड़ा गिदड़ छा आहिनि मीर खान खे मारींदा जल्दी कर मुलाकात करते जल्दी कर उठाए ज़मीन कब्जो करण सवला है न ये मौलादात जो ॿुधाया हाणे जल्दी कर ॿुधाए या वरी रस्तो छॾ न त हिते पूरो न कयां हट रस्ते खां बहुत सोचम तनी के ड्रजाए सच्ची कराइंदो पर हे मौका भी घणो सा निकतो हिते मोहब्बत जो मारल मनड़ो पिरिय पसण ले मरियो थो वञे हिते खौफ में खून ॾिसी माण्हू थी दर्दन में उचरियो थो वञे हल दिल जे चवण ते लॾे था हलूं दर्दन जो देस छॾे था हलूं पर हर हंध तो बहज़ारिया माण्हू माण्हू जो मारिया हिन दोज़ख जे हेड़े दौर में माण्हू माण्हू जो मारिया ड्रामा सीरियल ज़ालिम दुनिया जा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजे YouTube चैनल सज्जाद इदरीस बलोच।